लाफ्टर हाउस में असां सां अॼु महिमान आहिनि ल्यू बिस्किट ठाहिण वारनि जे तरफ़ां शमन अली मीराली साहब उन्हनि जा महिमान आहिनि, असांजा बि महिमान आहिनि। अरशद महमूद साहब आहे, इरफान समो साहब आहे। साईं माशाल्लाह तव्हां शादी त हिकिड़ी कई आहे, अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी शादी अञा हले अथई, अल्हम्दुलिल्लाह अलाह करे अञा अॻिते बि हले। हेॾे त पुछूं ई न शादियुनि जो, त मुंहिंजे ख़्याल में सुठो थियो। ये वॾा माण्हुनि मां ग़रीब माण्हुनि मां। इरफान समो साहब तव्हां अॼुकल्ह शादियूं घणियूं था कयो, छा मसइलो आहे? मौसम अहिड़ी थी हले। सवाल अहिड़ो पुछो त ख़ुशकी वठी। साईं मां तव्हांजे सवाल खां पहिरां मां इहो इशारो बि सम्झी वियुमि त इहा चुर्च किथां आई आहे। ॻाल्हि इहा आहे जंहिं तव्हांखे इदारे इंफॉर्मेशन ॾिनी आहे उनखे अञा पूरी तस्दीक जी ख़बर न पई आहे। मुख़बरी ग़लति आहे। मुख़बरी ग़लति न ॿुधो आहे त शादियूं घणियूं था कयो? न शादियूं घणियूं छा मतिलबु ॿ शादियूं आहिनि से आहिनि, उहे शादियूं घणियूं कमेटी खुली आहे शादियुनि करे। हिकु शादी ऐं हिकु शादी अरशद महमूद, ॿ शादियूं, टे शादियूं माशाल्लाह। यार ॻाल्हि ॿुधो, हिकु ॿ टे शादी सही हिकु सही तव्हांखे ॿुधायां त शादी करणु गुनाह न आहे। न सुठी ॻाल्हि आहे, तव्हां उन्हनि खे अगरि अफोर्ड करे सघो था, उन्हनि खे सुठो हलाए सघो था, सुठी ज़िंदगी ॾेई था सघो। शादियूं त माशाल्लाह टे कयूं था। इश्क केतिरा कयो? तव्हांखे कंहिं चयो आहे? इश्क अनलिमिटेड। कंहिं चयो आहे तव्हांखे? केतिरा इश्क, तव्हांजे इश्क जे चक्कर में केतिरियूं छोकिरियूं घरां निकिरी आयूं, उन्हनि शादियूं कयूं, बाद में तव्हांजा ई कलाम ॻाए मशहूरु बि थियूं, बाद में तलाकूं बि थी वयूं। नालो मुंहिंजो शादियूं ॿिया था करनि। ॾिसो नाओ कारो कामनि जो मुल्क फुरे गेरा। अरशद महमूद साहब तव्हां तक़रीबन फॉरेन बि रहंदा आहियो घणो, हिते उहा कहिड़ी ईद हुई जेका तव्हां यादगार गुज़री ऐं कंहिंसां गॾु गुज़री? भाउ नंढे हूंदे जी ईद जेकी आहे यादगार हूंदी। अम्मा मिठी असांखे ख़र्ची ॾींदी ऐं नंढड़ो हूंदो सभु मूंखे ख़र्ची ॾींदा। ऐं हाणे बि नंढड़ा आहियो था, महिरबानी। पर ख़र्चीअ जी उमेद न कजो असां मां। हाणे ख़र्ची ॾियण वारी वीचारी कोन्हे, अलाह वटि हली वई आहे बसि। बहरहाल उहा ईद भली लॻंदी तव्हां नंढे हूंदे? बसि मां नंढे हूंदे जेकी ईदूं थियूं बसि उहा ई रोड़ी लोको शेड में। लोको शेड रोड़ी। वाह वाह, तव्हांजी साईं ईद घणी गुज़रियूं? सोराब असां जंहिं कम्यूनिटी मां निकिरी करे हिते आया आहियूं ऐं यकीन ॼाणो मां गुज़श्ता 20 सालनि खां कराची में रहां थो, लेकिन जेके ईदूं मां पंहिंजे ॻोठ मदेजी में कयूं, उहे जेके मिटनि माइटनि ॾे ईद जे ॾींहुं निकिरी करे वञणु, निमाज़ खां पोइ सभु गॾिजी मिली करणु, मां अॼु ॾे थो बचपन वारियूं जेके होश संभालियूं, मतिलबु 9th 10th क्लास में मां जेको ईदूं कयूं ॻोठ में, उनखां वधीक को सुकून मूंखे ईद मनायो। बाक़ी हाणे अलाह जो वॾो ॾिहाड़ो आहे हिकिड़ो, त उहो उनखे सेलिब्रेट त कयूं था, लेकिन ईद उहो ई हू जेके असां बचपन में करे हिते पहुता। ऐं शमन अली मीराली साहब तव्हांजी त माशाल्लाह ईद ते त लाज़मी हूंदो हो त एल्बम अचे ई अचे। ऐं असां ॾिठोसीं जॾहिं ऑडियो कैसेट्स जो दौरु हूंदो हुयो त रमज़ान वारी ईद ते शमन अली मीराली साहब जे एल्बम खां 10-15 ॾींहं अॻु में पोस्टर अची वेंदो हुयो ऐं माण्हू बुकिंग कराए वेंदा अॻु में, दादा 10 कैसेटूं मुंहिंजी अथई, 20 कैसेटूं मुंहिंजी अथई। मां हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि इंटरप्ट कयां त चावला म्यूज़िक हाउस ते मां लाड़काणे हूंदो हुउसि जॾहिं, त उते अदा जा जॾहिं एल्बम रिलीज़ थींदा हुया त ख़बर पवंदी भई सुभाणे ने ॿिए ॾींहुं ईद खां 2 ॾींहं पहिरियों रिलीज़ थींदो एल्बम। त उते माण्हू 4 किराए ते वठी करे जेके म्यूज़िक सेंटर वारा आसपास जे लाड़काणे जे, उहे उते 4 वठी राति जो रहंदा हुआ। त सुबुह जो जीअं माल लहे त असां पहिरियां, ऐं जेको माण्हू 100 कैसेट घुरंदो उनखे 50 कैसेट मिलंदी। एॾो शार्ट में अदा जा जीअं हाणे माण्हू राशन जे लाइ अॻु में लाइन में कैसेट में लाइन ईअं कैसेट जे लाइ बीहंदा। वाह, ॻाल्हि साॻी आहे। साईं ज़िंदगी तव्हांजी हिकिड़ी आहे, तव्हांजी ज़िंदगीअ ते 2 फिल्मूं कीअं ठही वयूं? ॻाल्हि असल मां तव्हांखे ॿुधायां, पहिरियों तव्हांखे हू मां जवाबु ॾियां त मुंहिंजी ईद कीअं गुज़रंदी आहे। तव्हां यकीन कयो त शुरू खां वठी, इहो मां 1-2 दफ़ा पहिरियां बि कंहिं इंटरव्यू में इहो ॿुधायो आहे त मुंहिंजी उहा ईद बहितर हूंदी आहे जॾहिं मुंहिंजो को नओं एल्बम रिलीज़ थींदो आहे, मां उनखे ईद ई सम्झंदो आहियां। ऐं ईद ते तव्हांजा कलाम बि हूंदा आहिनि ईद ते मुनासिबत सां? काफ़ी सारा उन में ॾुख जा बि हूंदा आहिनि, ख़ुशी जा बि हूंदा आहिनि, पर मुंहिंजो हिकिड़ो म्यूज़िक सां एॾो लॻाव रहियो आहे शुरू खां वठी, माना हिकिड़ो जुनून आहे नंढे हूंदे खां। हा ज़ाहिर आहे घरानो हुयो तव्हांजो वॾो भाउ हिम्मत अली, हा बिल्कुलु, रहमत मीराली, माना हिकिड़ो घरानो ई मौसीक़ी जो हुयो। अल्हम्दुलिल्लाह असांजे घराणे में ईअं सम्झो, घराणे में ई म्यूज़िक शुरू खां वठी शामिलु आहे। मुंहिंजो बाबा साईं उहो बि ॻाईंदो हुयो, उनखे बि शौक़ी आहे सूफ़ियाना कलाम, छो त मुंहिंजी जेका स्टार्टिंग थी उहा तसव्वुफ़ ते सूफ़ियाने रंग खां। तव्हांजो एल्बम बि आयो चपड़ी यकतारे सां, जेको काफ़ी सारा, मुंहिंजी स्टार्टिंग जेका थी उहा यकतारे चपड़ी सां ॻायो। बिल्कुलु। वाह वाह। पोइ ज़िंदगीअ ते तव्हांजी जेके 2 फिल्मूं ठहियूं, इहो कीअं 2 पहलू ॾेखारिया विया छा हुन में ज़िंदगी? असल ॻाल्हि इहा हुई त इन में पहिरियों जेकी हिकिड़ी स्टोरी लिखी वई, उन में त
काफ़ी सारो मिलावट बि हो फिल्मी हुननि टच रंग ॾिनो हुयो सो पहिरियां कंहिं ॿी जॻह ते मुंहिंजी कमेंटमेंट थी वई पोइ वरी कंहिं ॿिए चैनल बि ऑफर कई त असां बि तुंहिंजी ज़िंदगी ते मां चयो ज़िंदगी त मुंहिंजी हिकु ई आहे अगरि ॿ फिल्मूं ठाहियो था त सही आहे बिस्मिल्लाह हिकिड़े में तव्हां शमन मिराली हुयो ॿिए में ढोलण जानी हुयो ढोलण जानी वाह वाह अच्छा साईं घायल जो गुलाम कादिर घायल आहे शाइर उनखे छॾे तव्हां जा तक़रीबन जेके बि शाइर हुयो पाण सिंगर थी विया वहीद हिकिड़ो थी वियो सागर शाह थी वियो ज़ुल्फ़कार मंगी सिंगर थी वियो हाणे तव्हां शाइरी कॾहिं न शुरू कयो सही मां सही तव्हांखे ॿुधायां त जेके बि मूंसां भले मूंसां जेके ड्राइवर रहिया आहिनि उहे बि सिंगर थी विया सिंगर थी विया आहिनि जेके मूं वटि जेके मूंसां गॾु रहिया जेके इहा हिकिड़ी कर्म नवाज़ी आहे अगरि मुंहिंजी ज़िंदगी में कंहिंखे बि फ़ाइदो मिलियो आहे न त मां ख़ुशि हूंदो आहियां पोइ काफ़ी सारा जेके अहिड़ा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जी थोरी ईअं दिलि में तकलीफ़ थींदी आहे ताहिर भाई त जेके गॾु रही करे ऐं हुननि खे त मां ज़ाती सुञाणिया त हुननि जी ज़िंदगी कीअं गुज़री आहे मूंसां गॾु ऐं हिन वक़्तु हू जेके आर्टिस्ट आहिनि अलाह करे अञा सुठा आर्टिस्ट थियनि उहे त तव्हां सां गॾु हुया तव्हांजो असरु वरितऊं कुझु पर असां त अहिड़ा बि ॾिठासीं साईं माना हिकिड़ो आयो नओं फनकार सफ़ा शमन ॿियो आयो नंढड़ो शमन हिकिड़ो वरी लाड़काने में मूं जहिड़ो मुश्की शमन उहो आहे तो जहिड़ो उहो मूं जहिड़ो ॿियो वरी हिकिड़ो नालो आयो शमन पुट हा बिल्कुलु इहो कीअं हालांकि तव्हांजा पंहिंजा टे पुट इहो मूंखां पुछियो वियो त इहो शमन पुट तव्हांजो मां चयो यार इनखे त मां ॾिठो आहे बाक़ी हिन मां घर कोन वियो मुंहिंजो न थियो आहे अच्छा सियासत में भला कीअं अची वियो तव्हां इलेक्शन में बि उथिया हुयो बहरहाल हिकिड़ो इहो ज़िंदगी जा हिकिड़ा मरहला आहिनि या कंहिं सलाह ॾिनी तव्हांखे मशहूरु यार सियासत में अचो मक़सदु सियासत जो हक़ीक़त में त मूंखे हिन शइ जी ख़बर ई कोन्हे कंहिं दोस्तनि वटि वेठा हुआसीं इहे फॉर्म वार्म भरनि पिया इरफान भाउ त वेठा सभिनि मूंखे चयो त यार इंडिया में जेके अदाकार आहिनि गुलकार आहिनि उहो हिसो वठनि था अगरि तव्हां इन फील्ड में अचणु चाहियो था मां चयो यार मूंखे इन शइ जी ख़बर ई कोन्हे त मां कीअं चयो उहो असांजो ज़िमो आहे असां तोखे ट्रेन कंदासीं छा करिणो आहे पर इन में हिकिड़ो मूंखे सबक़ु मिलियो सही तव्हांखे ॿुधायां छो त असां आर्टिस्ट आहियूं न असां ॿाहिरि त ईअं नथा वञी सघूं कंहिं फंक्शन ते वञूं था उन टाइम ई वञी प्रोग्राम करे वरी वापसि घर पर हिन में इहो थियो त मां बिल्कुलु ॻोठनि में घरनि में नंढे नंढे ॻोठनि में बि मां वर्क करण लाइ वञिणो पवंदो त तव्हां यकीन कयो त मां उते जेकी कैफ़ियत ॾिठमि पोइ मूं चयो इहो सोचो त जेको मां ज़िंदगी में कुझु कयो आहे उहो त सभु कुझु आहे ॻोठनि में जेकी एॾी मोहबत ताहिर भाई तव्हां यकीन कयो बिल्कुलु त उन्हनि माण्हुनि में हिकिड़ी इहा कशिश हुई उहो चवनि पिया असां तोखे ॾिसण जे लाइ सिकंदा हुआसीं अॼु तूं असां वटि साम्हूं आहे ऐं उन्हनि सां गॾु विया मां हेठि विया उन्हनि सां चांहि पीआ बहरहाल मूंखे ॼण ॾाढो वोट ॾियो मूंखे अञा इहा वर्क पई हले वोट अञा घुरां कोन पियो ॾिसां पियो त थिए छा थो उहो चवनि था साईं असां सभु तोसां गॾु आहियूं इहा ख़बर न हुई त वोट कीअं पवंदो छा थींदो सियासत जी ख़बर ई न हुई न बहरहाल पोइ हाराए वियो त हाणे तोबा कयो सियासत न हारायमि कोन अच्छा बिल्कुलु हिकिड़े दोस्तनि वेही इहा सलाह कई पोइ जॾहिं मूंखे ॿुधायूं त बाबा हीअ त तमामु घणी मंज़िल आहे हीअ ॻाइणु तव्हांजो अलॻि फील्ड आहे हीअ त अलाए छा छा इहो थींदो पोइ मां चयो बाबा इहो सियासत खां मां हथु खयो विथड्रा थी वई बसि कंहिंजे हक़ में ई आज़ाद उम्मीदवार ऐं वरी MNA MPA मूंखे फ़ाइदो इहो मिलियो जो मां ॻोठनि में हिकिड़े नंढड़े नंढड़े ॻोठ में बि वियुमि त यकीन कयो त मां उन्हनि माण्हुनि खे जेकी ख़ुशी ॾिनमि न अगरि मुंहिंजे वञण सां उहे एॾा ख़ुशि थिया त मां सम्झो खटे वियुमि अच्छा साईं अक्सर ईअं बि थींदो आहे तव्हां सां बि थियो दुबई में गॾु हुयासीं का फरमाइश अची वेंदी आहे ऐं पोइ उहो गानो तव्हां वटि न हूंदो आहे वॾो मसइलो थी वेंदो आहे दुबई में हुयासीं शो में गॾु त उते चैनल जो मालिक बि साम्हूं वेठो हुयो ऐं उन्हनि फरमाइश कई चिट लिखी न मूंखे शमन साहिब खे चयो ज़रे ज़रे ॾे न मेणा दिलि टुटी पवंदी ॿुधाए
शमन साहब मूंखे चयो यार इहो त मूंखे डायरी में आहे कोन खणी न आयो आहियां, यादि बि न आहे। 1996 जो कलाम आहे। मां चयो साईं तव्हां थल शुरू कयो, मिसरो मां त तव्हांखे ॿुधायां अची करे ऐं स्टेज उन टाइम में तव्हांखे कलाम सॼो यादि हो। सॼो यादि हो, हाणे बि यादि आहे। बाक़ी तूं बि परस्तार आहीं साईं नंढे हूंदे खां असांखे त मां लोली तव्हांजे कलामनि जी ॾिनी। साईं मज़ो थियो। शमन साहब चयो मूंखे यादि न आहे। मां चयो साईं सोचे वठो, पेमेंट सॼी चैनल जे मालिक जे हथ में अथव। ईअं दुबई मां हितां पोइ वरी वापसी जो किरायो बि न हुजे असां वटि। न उन मूंखे यादि आहे त हिकिड़ो मिसरो तव्हां यादि ॾियारियो, हा हिकिड़ो वरी अलीगुल। अलीगुल ॿई हुयासीं स्टेज ॿई ते। हुयव न। पोइ ईअं थियो साईं 4 दफ़ा थल चई वियो, घड़ी घड़ी मूंखे ॾिसे पियो, काॾे वञे भागा। निकिरी मां अचां ई न पियो वेझो। साईं कलाम शुरू कयो, ज़रे ज़रे ॾे न मेणा न उन टाइम में मूंखे माइक हथ में ई जो ईअं वञे हा न त अहिड़ी आख़िर माइक ते चए साईं सोराब अलीगुल खे चवंदा मूंसां गॾु अचनि बीहनि हिते। मां बि डांस करे करे ॿुधायो मां या तॾहिं मोकल हलियो वञा मां। वरी साईं शुरू करे या तॾहिं मोकल। भला ॾाढो ज़बरदस्त मज़ो आयो दुबई में बि। ऐं हाणे असां चाहींदा आहियूं जेके असांजा दुबई में, सऊदी अरब में जेके तव्हांजा परस्तार वेठा आहिनि, ऐं जॉर्डन में बि, साउथ अफ्रीका में, ऑस्ट्रेलिया में असांखे कमेंट्स ईंदा आहिनि यूट्यूब चैनल ते, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो को गानो डेडिकेट कयो। बिल्कुलु तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में शमन अली मीराली। ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। यार मिली वियो आहे, दिलदार मिली वियो आहे। महिमान असां वटि मौजूदु आहिनि। शमन अली मीराली असां वटि मौजूदु आहे, इरफान सम्मो साहब आहे, अरशद महमूद बि आहे। इन्हनि सां खोड़ सारी अञा कचहरी करणी आहे, पर हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस में असां सां अॼु महिमान आहिनि ल्यू बिस्किट ठाहिण वारनि जे तरफ़ां शमन अली मीराली साहब, उन्हनि जा महिमान आहिनि, असांजा बि महिमान आहिनि। अरशद महमूद साहब आहे, इरफान सम्मो साहब आहे। सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराली साहब, इहो साईं कीअं थी वियो तव्हां सिंधी गीतनि जा शहनशाह? थी वियो या कंहिं पाण ई थी वियो या कंहिं तव्हांखे मतिलबु चयो त तव्हां आहियो? सुराब इहो बि हिकिड़ो ईअं सम्झो करम नवाज़ी आहे अलाह जी, उनजो राज़। जॾहिं इरफान भाई पहिरियों ज़िक्र कयो त जॾहिं एल्बम मुंहिंजो रिलीज़ थींदो हुयो जी, त तव्हां यकीन कयो त महीनो अॻु में बि असां उतां शिकारपुर खां निकिरंदा हुआसीं त इहे जेके कैसेटनि जा मालिक जा, इहे जेके जंहिंजा इहो म्यूज़िक सेंटर वारा, इहे जेके गॾु हूंदा हुआ त उहे मूंसां गॾु ट्रेन में ईंदा हुआ त असां अॻु में बुकिंग करायूं। एतिरा माना असां कार्टून तव्हांजा जेके एल्बम रिलीज़ थींदा वठी इहो असां करे छॾियूं। सो इहो बसि हिकिड़े आवाम जे थ्रू ऐं ॿियो जेके असांजा कंपनियुनि वारा उन्हनि सभिनि वेही हिकिड़ी पाण में हिकिड़ी मीटिंग कई, जंहिंमें इरफान भाई बि शामिल हो। नाज़ में मुंहिंजा काफ़ी सारा एल्बम शुरूआती हा बिल्कुलु। त इहो बसि हिकिड़ो ख़िताब मिली वियो अल्हम्दुलिल्लाह। बसि अञा ताईं उहो ख़िताब क़ाइमु आहे। हिकिड़ी मां ॻाल्हि कयां, ऐं तारीख़ में हूअं त ॾिसो न राग हो या जेको हो, लेकिन जेको अवामी ॻाइणु जेको थींदो आहे, ऐं कंपनी वारनि मतिलबु मूंखे यादि आहे हिकिड़ी कंपनी वारे मूंखे चयो भई शमन अली थी अॼु राति जेका कैसेट रिलीज़ थींदी, मतिलबु 1 लख इबरार हक़ जो एल्बम रिलीज़ थींदो पाकिस्तान वाइस, 1,30,000। हीअ मां तव्हांखे रिलीज़िंग ॿुधायां थो। कंपनी जेका फैक्ट्री मां भरबो, सोना फैक्ट्री मां शमन अली जो उन वक़्तु जेको एल्बम रिलीज़ थींदो हो, हीअ मतिलबु मां अलाह खे हाज़ुर नाज़िर में ॻाल्हि कयां थो त कंपनी वारे जे बकौल हिकिड़ी राति में जेको सुबुह जो 12-1 बजे ते ख़तमु थी वेंदो, 1,80,000 पीस 1,80,000 पीस रिलीज़ थींदा हुआ। मतिलबु कंपनी वारो चवंदो हो त सुबुह जो 12-1 बजे मुंहिंजे अकाउंट में 60 खां 70 लख प्रॉफिट अची वेंदो आहे जॾहिं शमन अली जो एल्बम रिलीज़ थींदो आहे। पोइ सभई जेको मतिलबु खाटू पुट सभिनी खे मिठा लॻंदा आहिनि सिंध में, हूअं बि चवणी आहे न, पोइ सभिनी मिली करे कंपनी वारनि इहो रखियो त भई सिंधी गीतनि जो हीरो फलाणो तख़लस रखणु लॻा। शमन अली ते पोइ इहो लिखियो वियो त भई सिंधी गीतनि जो शहनशाह। मक़सदु हीअ आहे, हूअं त सभई असांजा बुज़ुर्ग आर्टिस्ट गुज़रिया आहिनि, सीनियर आर्टिस्ट गुज़रिया आहिनि, सुरीलनि जी मतिलबु सभु। उन खां पोइ हिकिड़ो ट्रेंड हली वियो, पोइ त सिंधी गीतनि जो शहज़ादो थियो, सिंधी गीतनि जो कासाई, सभु इहो सिंधी गीतनि जो कासाई, सभु इहो थी आहे चकर। लेकिन जेको प्रॉपर उन वक़्त में ॾिसो, हिन वक़्तु जेका म्यूज़िक आहे हीअ बिन बुलाए महिमान आहे। हिन वक़्त जी म्यूज़िक मतिलबु यूट्यूब तव्हांजी मर्ज़ी आहे, ॾिसो न ॾिसो, उन वक़्तु माण्हुनि खे मजबूर करणु त हू ॻोठनि मां चुंगचिन ते, बसियुनि ते, वैगनियुनि ते शहर मां अचे कैसेट परचेज़ करणु, ऐं 25 रुपया उन वक़्त जी कैसेट परचेज़। मां अहिड़ा बि माण्हू ॾिठा शमन अली जे इश्क में त कोई कंहिं नओं सैंडल वरितो त
त शमन अली जी जेकॾहिं केस्टू चई यार हिकिड़ी औताक मां रखंदुमि हिकिड़ी घर में हिकिड़ी दोस्त खे गिफ्ट ॾियणी आहे, पैसा खुटी पियसि त 2.5 सेंट जो सैंडल हुन 50 रुपए में खपाए 2 केस्टूं वठी वई। मतिलबु हीअ उहो इश्क जो अवाम जो इश्क जी ॻाल्हि आहे। अच्छा हीअ नॉलेज मूंखे इन जे लाइ आहे तव्हांजे करे माण्हू पहिरियों गाड़े घर विया आहिनि ॾिसो। हा इहो आहे। मां काथे विया ओ होॾे होॾे नथी मिले ओ होॾे होॾे हेॾे ॻाल्हि ॿुधो फिरोन जी बेवा काॾे ईअं अची निकिती आहे हेॾे, तूं आहे केरु? हिते असां सेलिब्रिटीज़ वेठियूं आहिनि यार। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां ताहिर भाई, मां हिन जी एक्स गर्लफ्रेंड आहियां। वाह इरफान समूह जी ज़बरदस्त यस इहा अॼु थी ख़बर पए। यार हिनजी शिकिल अली गुल सां केतिरी मिले थी, गौर सां ॾिसो। अली गुल सां मिले थी, कपिड़ा हुनजा पाया हुआ असल में। से असांजो हिकिड़ो ई घर आहे, हिन जे करे कॾहिं हू पाईंदो आहे कॾहिं मां पाईंदो आहियां। न न भाभी तमामु सुठी छोकिरी आहे। थैंक यू न सर। पाईंदो आहियां, पाईंदी आहियां, आहे छा? इहो छा? आहे केरु तूं? मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मां केरु आहियां। केरु हा आहे? हे जेको वेठो आहे जो शख़्स इरफान समूह, हे वॾो कंपोज़र आहे, सिंगर आहे। कंपोज़र आहे। हाणे कंपोज़र थियो आहे। जॾहिं मूंसां प्यार हूंदो हिन जो पुछो त मूंसां छा छा कयो आहे हिन। साईं कंहिंसां कंहिंसां प्यार कयो अथव तव्हां? साईं हाणे हीअ अलाए कहिड़ो वायरल आहे, असांखे ख़बर कोन थी पए हीअ कहिड़ो वायरस अची वियो आहे बाबा। हिनजे प्यार ताहिर जो भाई कंपोज़र थियो आहे। ॻोठ हुयो, ॻोठ जी तव्हांखे माहौल जी ख़बर हूंदी आहे। सियारो हुजे, सियारे में मां पहिरें उघाड़े हिन बेवफा सां मिलण जे लाइ निकिती आहियां। अल्लाह वेहण जे लाइ जॻह न हुई, हिकिड़ी पलाल जी भरी पई। मां पलाल ते वेही रहियमि। क़ुरान जी मार पवई कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। क़ुरान में ओॾे घुमाई हेॾी त ॻाल्हियूं न करे। न किथे ऑडिशन त न ॾियनि आई तव्हांखे प्रोग्राम मतिलबु सिंगर थियण आई हुजे? साईं सच न में साईं। ॾोढो हारी आहे। ऐं सियारे में हे बोह में सुम्हिया, मूंखे यादि आहे बोह में सुम्हिया, अरे गवाह मिली वियो। अहिड़ा गवाह मिलिया त सिर कदम थींदा असां। इहा ॿुधी से ॻाल्हि असां बि। साईं ॿुधो त सही न, उन खां पोइ थियो छा? थियो छा? मां पलाल ते वेठी आहियां। मूं चयोमांसि जानू तूं हिन साइड ते वेह। जानू अञा साइड ते वेठो आहे, पलाल मां कुते भौंकियो आहे ऐं जानू उथी भाॻो आहे। कुतो भॼी वियो। कुतो जानूअ जे कढ। जानू वियो, मां उते बीठी आहियां। अची अहिड़ी ही छा के सियारे में वापसि आयो ई न न साईं, कुतो त वापसि आयो, जानी वापसि न आयो। मुंहिंजो मतिलबु आहे कुतो वफ़ादार आहे। हा। कुतो वधीक उन वफ़ादार। खां पोइ ताहिर भाई ॿियो ॿिए ख़बर अथई मुंहिंजी मूंसां कहिड़ी हिन कई आहे। भॻल भित ते विहारे मूंखे चए त हाणे तकड़ में घर वञ, तकड़ में घर वञ। मूं चयो न जाने घड़ी घड़ी वेहूं था, मूंखे धिको ॾिनई, भित किरिया, भित मुंहिंजे मथां, मां भित जे हेठों टंग भॼी पई। बच्चे कीअं ज़ालिम? बसि इहा ई त आहे न। उन खां पोइ बच्चे न बची आहे। बसि महबूब साहब अदब सां सलूक नालो कयो न। उन खां न पोइ तोखे हिकिड़ी ॻाल्हि बताओ कि मोकिलियो कयां। मूंखे मोकिलियो कयां। ये वॾी एजेंसियूं मुंहिंजे ख़िलाफ़ कमु थियूं कनि अॼुकल्ह सिंध में। साईं हाणे फनकारनि जा त परिस्तार न हूंदा पर मां हैरान आहियां अदा शमन जी गवाहीअ ते। मूंखे त सिर्फ़ु कलम खणाईंदो। न मूंखे हे जेको जज ताहिर साहब ॿुधायो। वेठो आहे न, ताहिर भाई ॿुधायो। ताहिर ई ॿुधाईंदो, अहिड़ियूं ॻाल्हियूं ताहिर साईं ॿुधाईंदो। इहो सभिनी जी नानी इहो ई आहे। इन जे करे इन नानीअ खे राज़ी रखिणो पवंदो आहे। साईं इहा कंहिंखे बि ख़बर न आहे। मां तव्हांखे हाणे खोले ॿुधायां थी पई, कंहिं बि कोन ॿुधायो अञा। उहा ॻाल्हि मां मोबाइल वारी कई कान्हे। कहिड़ी उहा मां कंदमि बि कोन। किनी ॻाल्हि आहे? कहिड़ी 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 मोबाइल आहे? अरे हिनखे किनी ॿाहिरि ॻाल्हि आहे न। कढो। हलो न, तूं छा असांजो पंहिंजे घर जूं ॻाल्हियूं न, तूं केरु आहीं? घर जूं की न? ॻाल्हियूं हिनखे कॾहिं घर वठी वियो तव्हां पंहिंजे? साईं साईं अलाह ख़बर न आहे त अचानक क्रिया करोना वांगुरु ख़बर ई नथी पई मूंखे हेतिरे। उन खां पोइ मां चयो हिनखे जलाईंदमि, हिन जेके वेझे दोस्त सां दोस्ती रखंदमि। ओए होए होॾे बि वञो न जज साहब। होॾे अॻु में ई 3 शादियूं थियल आहिनि, ईअं न कयो तव्हां हाणे। 4 जाइज़ आहिनि, तूं छो थो सड़ी पियो? तुंहिंजी जे ॿी नथी थिए त माण्हू ॾोह कयो आहे छा? न उहा त मतिलबु आहिनि जाइज़ न, करे बि सघे थो, को मसइलो न आहे। पर तव्हां जहिड़ी सां न कंदो शादी? छोर सही न कंदो, तव्हांखे का तकलीफ़ आहे छा? तव्हां मतिलबु हाणे वार अच्छा थी विया आहिनि, तव्हांजा नासी थी विया आहिनि। ओ एक्सक्यूज़ मी, हे हेयर स्टाइल आहे, हेयर कलर आहे। अमेरिका में रहिया आहिनि न ॿाहिरि, हिननि खे ख़बर हूंदी स्टैंडर्ड जी। तव्हां ॻोठा ई हो न जट, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे छा हूंदो आहे फैशन? त मैडम तव्हां ओॾे वञी वियो न हुनजी। अमेरिका सां वञी वियो न। न न हुते वधीक सुठो वधीक हुते न माना इहो शुरू खां वठी जेके बि इहे पहाड़ किरंदा आहिनि, इहे सिंध मथां ई किरनि था। इहे अज़ाब नाज़िल थियनि था। हीअ अज़ाब सिंध जे मथां ई न नाज़िल न आहे। हुते ख़ूबसूरत लॻे थी। न लॻे ॾिसो थो। हिते तव्हांजो साईं स्कैंडल खुली वियो हिते इरफान समूह सर स्कैंडल पंहिंजी जॻह ते। मां हुन ॾे इन जे करे नथी वञा, मुंहिंजी पासपोर्ट न आहे ठहियल। अच्छा। 2 ॾींहं यारी रखी हुअमि। उन खां पोइ चई मां अमेरिका वेठो आहियां, केरु मूं ॾींदो? ज़िमेदारी केरु खणे त मां वञा होॾे? ताहिर किरन खे खणंदो। उन खां पोइ ताहिर भाई मां कसम खयो आहे, मूंखे ख़बर पई शमन मीराली साहिबु रहे थो पियो शिकारपुर में। मां
उन ॾींहंनि खां वठी हिनखे फॉलो कंदी पई अचां किथे थो रहे लखीदर। लखीदर खां वठी हाथीदर ताईं हाथीदर खां वठी लखीदर ताईं हाथी लाखी थी वियोसि मां हाथी लाखी हाथी लाखी थी वियसि ऐं इरफान जी ॻाल्हि ॿुधायो का यादगार अच्छा उन जूं ॾाढो घणियूं इंट्रेस्टेड ॾाढो मूंखे पर इंट्रेस्टेड आहे मुंहिंजी ॻाल्हि असल में मूंखे फिटाइणो न आहे न तव्हां सां हाँ। ठाहिणो आहे इन जे कारण तव्हां महिरबानी कयो तव्हां जेको आहे सो मूंखे पंहिंजो फ़ोन नंबर ॾियो या घर जी एड्रेस ॾियो या तव्हां मूंखे जेका दिलि चवे वञो उहा मूंखे शइ ॾियो कान का अहिड़ी शइ ॾियो जो मां तव्हां वटि घर ताईं पहुचां मूं वटि एड्रेस न आहे तव्हां ऐं घर अची ख़राबु कयां तव्हां यार ॻाल्हि असल इहा आहे अर्शद साहिबु इन ॻाल्हि ते थोरो उनखे तकलीफ़ थी थिए तव्हां उते वञी वियो न भाऊ वॾा जोड़ी सलामत रखे वाला जोड़ी सलामत अर्शद इहो थो लवाए। माना करंट अफेयर जेको आहे हेॾे आहे साईं साईं तव्हां त न ॻाल्हायो महिरबानी असां करे चुप कईसीं साईं साईं, बीबी भली ढकी भली चुप भली असां मोबाइल वारी ॻाल्हि ॿुधायांव थी न मोबाइल वारी हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ थी वियो घर जो माहौल हूंदो आहे ताहिर भाई मोबाइल मूं वटि न हुई अच्छा मोबाइल हुई मुंहिंजी अमीअ वटि हिन राति जो फ़ोन कयो उन हलो कयो उन सां जानू जानू करण जी शुरू थी वियो उन खां पोइ हिन मूंखे ब्लॉक करे छॾियो अच्छा वधीक पाण सम्झी सघो था हाणे इन खां पहिरियां जो असां तव्हांखे ब्लॉक कयूं किथे या पुलिस खे फ़ोन कयूं तव्हांखे को वठी वञे उहा हितां अची बाक़ी ईअं त न वेंदो तव्हां मां छो वेंदसि ईअं मां शमन साहिब सां गॾु वेंदसि तोखे तूं छो थो सड़ी पियो तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे असां अगरि ॿदिलियूं मिलनि थियूं पाण में त कीअं जाने हेॾा संसार साईं ॻाल्हि इहा आहे संसार थोरो ॻाल्हि इहा आहे परे अॼु भाऊशमन जी सखावत अची तव्हांखे ख़बर पवंदी त माना कीअं सखा थो करे सड़ हेॾे वॾी सखा आहे अॼु तूं त सड़ अॼु सखा जो समंदर आहे भाऊशमन जी तूं त सड़ तूं सड़ क़ुर जी का मार पवे वञो हितां चङो तव्हां हीअं कयो असांजो शो ख़तमु थिए पोइ ईद जी ख़र्ची वग़ैरह ॾेई छॾिजो साईं मूंखे लॻे थो टाइम घणो थियो आहे ख़र्ची जे चकर में आई आहे टाइम घणो थियो आहे टाइम थियो आहे तक़रीबन 8:30 थिया आहिनि 8:30 अई ॾींहुं चौक ते मुंहिंजी ड्यूटी आहे ताहिर भाई हा वञा छो जो सिपाही उते बीहंदो आहे न उनखे वरी छॾींदमि त वरी मां बीहंदमि चङो जल्दी वञो हर भरो असां महिमाननि जो टाइम ख़राबु न कयो पोइ जाने कहिड़े पासे ॾो लॻंदे होॾे राब्तो करजे होॾे होॾे काश ईअं ई थिए तूं त सड़ अरे तूं त मरो तूं त सड़ साईं अरशद महमूद साहब तव्हांजा तमामु ज़बरदस्त सुपर हिट सॉन्ग रहिया तमामु बहितरीनु एल्बम आया सुदका समुंड जा हिकिड़ो एल्बम आयो तव्हांजो स्टार्ट फर्स्ट एल्बम तमामु ज़बरदस्त सिलेक्शन हुई हुन में शाइरी ॾाढी सुठी हुई जे मां ख़्वाब हुजां पल सभई तरसां तुंहिंजे नेणनि में बेशक तव्हां एतिरा कलाम चया आहिनि प्लेबैक सिंगर बि रहिया आहियो फिल्मुनि में बि कमु कयो तव्हां जेको पसंदीदा कलाम जेको तव्हांखे वधीक पसंदि हुजे एक्चुअली थींदो छा आहे त कॾहिं ईअं थींदो आहे त हीउ कलाम मूंखे पसंदि आहे हीउ कलाम हिट थींदो पर ईअं न थियो फिल्म आई दुपट्टा जल रहा है हुन में सभिनी चयो त हीउ कलाम जेको आहे हिट थींदो उहो कलाम हुयो त पंहिंजो अदी रुख़साना नूर लिखियो कलाम खे सैयद नूर साहिब जी ज़ाल ऐं हिकिड़ो कलाम ॿियो हुयो जेको असां सम्झूं पिया त हीउ हिट न थींदो पर हू कलाम हिट थी वियो जेके असां पसंदि कयूं पिया हिट न थियो हो सके तो मेरा एक काम हो सके हीउ हिट थी वियो उहो हिट थी वियो ये हिट थी वियो ॿियो हिट न थियो हालांकि उहो असांखे पसंदि हुयो गानो पर थींदो आहे ईअं कॾहिं जेको असांखे पसंदि हुओ आहे पब्लिक खे पसंदि न ईंदो आहे पब्लिक खे जेको पसंदि अचे उहो कलाम इरफान समो साहब तव्हां सां त मुख़्तलिफ़ सिंगर ईंदा आहिनि कंपोज़िशन कंदा आहियो तव्हां कहिड़ो ॾुखियो सिंगर लॻो तव्हांखे त यार हे त सम्झे ई नथो ॻाल्हि खे ॻाल्हि इहा आहे हिकिड़ा हूंदा आहिनि हलणो ऐं इज़त ॾियणु हीउ हिकिड़ो अलॻि मक़ामु आहे बाक़ी जेको आर्टिस्ट बुनियादी तौर ते हूंदो उन मां त मूंखे काई तकलीफ़ न थी बाक़ी जेके माण्हू हादसाती सिंगर थिया आहिनि हाणे उनखे त ईअं आहे उठ खे रक्शे में विहारण जे बराबरि आहे उनखे कोन यादि करे सो काफ़ी अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन सां प्रॉब्लम थिए थो पर नालो नथा खणणु चाहियो इन ॻाल्हि आहे त नालो वताइज़ु मंतुशा वता ज़िल मंतुशा अला अगरि उन्हनि खे वक़्त सां गॾु इज़त ॾिनी पर आहे आहिनि साईं अहिड़ा के सिंगर खोड़ सारा ॾिसो ॻाल्हि इहा आहे मां अर्ज़ु कयुमि त अलाह जंहिं ते महिरबानी थिए त जग उनजो मोहताज आहे अच्छा ऑडिशन जॾहिं तव्हां वठंदा हुयो वाइस ऑफ सिंध में ताहिर अराई साहब बि डायरेक्टर हुयो हुनजो तव्हां हूंदा हुयो मोहतरम मुमताज़ लाशारी बि हूंदो ये त दड़का बि ॾींदो साईं दड़का अहिड़ा हिकिड़ो सिंगर आयो नओं 2-3 एल्बम को आयल आहे हुनजा पहिरियां अचण अचे साईं मुंहिंजा 2-3 एल्बम बि आयल आहिनि त इरफान समेत चयुसि ॻाए बाबा ॾिसूं छा थो ॻाए हुनजो ॻाइण खां अरवा ई खॼी वियो जॾहिं हुन थोरो घणो ॻायो त इरफान समेत चयुसि बाबा मूंखे सम्झ में नथो अचे तोखे कंहिं फ़नकार कयो आहे तोखे कंहिं रागी कयो आहे तोखे सुर लय ताल जी ख़बर ई न आहे तूं ॻाए थो हुन चयो साईं 3 एल्बम तव्हां ई कया आहिनि मुंहिंजा नाज़ प्रोडक्शन हीअं
ईअं थियो हुयो आख़िर? न असल में सौरभ ॻाल्हि इहा आहे त ही जेको मुंहिंजो सिलसिलो आहे सभिनी आर्टिस्टनि खे ख़बर आहे त मूं हमेशह सीनियर अलाह साईं जो करम थियो, मूं सीनियर आर्टिस्ट सां इलाही कमु कयो त ख़ुदा ॾिसे त मूं संगीत सां इश्क कयो आहे। तबस्सुम साहब जे बकौल त तबस्सुम साहब चवंदो इरफान तुंहिंजो कॾहिं मौत अगरि थियो त कंहिं स्टूडियो में थींदो ऐं कंहिं न कंहिं सुर सां थींदो त मूंखे वाक़ई घणो गुस्सो ईंदो। पोइ मूंखे ताहिर भाई ॾाढो झलियो धड़का मूंखे, मां चयो यार मां आउट ऑफ कंट्रोल थी वञा थो। जंहिंखे असां चयो आहे त भई जंहिंखे का सिफारिश कोन्हे, आवाज़ु सुठो आहे त उहे अचनि ऐं पंहिंजो वक़्तु आज़माइनि। हिते त ईअं थियो त गॾे गाॾे वारा बि अची विया, छोलनि वारा बि अची विया, आवाज़ु हिकिड़ो गॾे गाॾे वारो कढ लॻो असांखे कराची खां वठी, उन गॾे गाॾो खपाए छॾियो इश्क में ॻाइण जी, त उन्हनि खे त आवाज़ु लाज़मी आहे मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थींदो। उन महिल मुंहुं तव्हां पाण ईअं किनो करे वेंदा हुआ या नॉर्मली ईअं हूंदो हुयो? न बेसरो राग ॿुधी त मूं किनो थींदो साईं, बेसरो राग ॿुधी थी वेंदो आहे मूं किनो थींदो साईं। वाक़ई तबियत ख़राबु थींदी यार, छा थो ॻाए कीर आहे? साईं बिल्कुलु ईअं थींदो, बेसरो राग ॿुधी थी वेंदो रूह आहे ख़राबु थिए थो। बिल्कुलु। ऐं शमन अली मीराली साहब जा कलाम आया ॾाढा ज़बरदस्त, पुराणे दौर में हिकिड़ो कलाम आयो ऐं पहिरियों दफ़ो असां 92 में उहो स्टेज ड्रामो कयो हुयो, मां मूं ते पिक्चराइज़ थियो स्टेज ते, कहिड़े साबुण सां मुंहुं मिठा धोईंदो। हा हा माना साबुण ते बि हिननि जा कलाम आहिनि, गुलनि ते बि कलाम आहिनि, गुल खपाए न माली मूंखे हार घुरिजनि। हाणे माना मालीअ खे त रोज़गार बि नथा करणु ॾियो तव्हां। मुंहिंजा पिरी था अचनि, मुंहिंजा पिरी था अचनि, बाबा ॿ टे गुल खणी वञो तव्हां, की न उहो गुल ई न खपाए बसि। ख़बर त असल मां तव्हां ॿुधायां, मुंहिंजा काफ़ी सारा जेके गीत आहिनि न उन्हनि में गुलनि जो ज़िक्र ज़रूरु हूंदो। हा, छो त असां ख़ासि करे जॾहिं शादियुनि ते वञूं था न, उते असांखे ख़ुशी जा ई गीत ॻाइण था पवनि, त छो त घोट खे गुल बि पाराइनि था, हार बि पाराइनि था, त मुंहिंजा काफ़ी सारा गीत अहिड़ा आहिनि जेके गुलनि जो ख़ासि वाह गवाही मिली ख़्यालु वई। हूंदो। वाह वाह बिल्कुुलु साईं। तव्हांजा माशाल्लाह टे पुट ॻाइनि था, रियाज़ बि ॻाए, फ्याज़ बि, ॿियो को नंढो बि आहे शिराज़ शिराज़। त रियाज़ त मुंहिंजे ख़्याल में हाणे ताज़ी हुनजी तव्हां शादी कराई, उहो त कम खां लही वियो मतिलबु। तव्हांखे कहिड़ो पुटु तव्हां लॻो त हे यार सुरीलो आहे, हे मुंहिंजो नालो रोशन कंदो? हा, इहा बिल्कुलु ज़बरदस्त सवालु कयो अथव। इन में शिराज़ जो तमामु हिकिड़ो सुठो आवाज़ बि आहे ऐं उनजो हिन म्यूज़िक सां लॻाव बि आहे, उहो दिलि सां जेको कमु करे थो। बहरहाल रियाज़ वारनि जेको आहे त थोरो शौक़िया जीअं कमु थींदो आहे, प्रॉपर जीअं असां ऐं मां हुननि खे इहो सम्झायो बि सही, मां चयो ॾिसो हीउ जेको कमु आहे न, हीउ जुगाड़ हिन में न हलंदो, हिन में बाक़ाइदे तव्हांखे महिनत करणी आहे, दिलि सां ॻाइणो आहे ऐं महिनत बि करणी आहे, ऐं जेको बि दिलि सां जंहिं बि ॻायो आहे न उहो कामयाबु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजो 91 में शायदि या 92 में एल्बम आयो हिकिड़ो, तो सुठो न कयो आहे, उन जे बैकग्राउंड में अहिड़ी आवाज़ हुया मुख़्तलिफ़ कोर्स में जीअं हूंदा आहिनि। इहो एल्बम जॾहिं तव्हांजो आयो, तव्हांजी नंढड़ी हुई धीअ न्याणी, सच ॿुधायां इहा काफ़ी दौर जी ॻाल्हि आहे त जॾहिं इहो एल्बम जो आयो त मां थोरो घर में ईअं हलायां पियो, ठीकु आहे, उन में शुरू में ई हा, त नंढड़ी ऐं मूंखां पुछियो बाबा इहे तव्हां सां कुतियूं बि आहिनि जॻह? अच्छा शुरू में जो इहो हलियो तव्हां नंढो ॿार नंढो त छा सम्झंदो? उन अजीब सवाल बाबा तव्हां सां कुतियूं बि हुयूं या गॾु गाने? सो वाकई इहो पुराणी ॻाल्हि तव्हां मूंखे यादि ॾियारी आहे। सो इहो हिकिड़ो दौर हुयो, फिल्मी गाना जेके रिकॉर्ड थींदा हुआ, जेके इंडियन फिल्मूं ईंदियूं उन्हनि जा गाना, पोइ तव्हां यकीन कयो जेके इंडियन गाना अगरि को एल्बम रिलीज़ बि थींदो त असां उन ते शाइरी कराए ऐं उनखे उनजी ट्यून ते शाइरी ते साईं देरी न कंदो, वही दकड़ो साहब त वेठो इंडिया जे बॉर्डर ते हूंदो, वही आयो न आहे शाइरी तयार, वही थियो, गुलाम कादिर घायल थियो, ऐं उन खां अलावा गोहर गदाई साहब, ये काफ़ी सारा शाइर आहे, बशीर बुकेजो, ऐं उनजो कलाम तव्हां चयो पहिरियां साकू यार मनावण आहे। हा बिल्कुलु। ऐं हक़ीक़त ॿुधायां अॼु तव्हां सां इहा हक़ीक़त कयो इहा अॼु वाह जो इहा तव्हां मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई आहे, हीउ जेको साम्हूं वेठो आहे न, सॼी शरारत हिन मुंहिंजे हक़ ते धाड़ो आयो। हाणे इहो मुंहिंजो एल्बम अॻ में रिलीज़ बि थी चुको हुयो 90s जे दौर में आयो, न काफ़ी वेझो हुयो, पोइ आयो। अच्छा इन जी धुन कंपोज़ बि मूं पाण कई, ऐं इन जूं लाइनियूं अञा वधीक आहियूं, मां उन्हनि खे कटे करे बशीर खे चयो, मां चयो यार ही तमामु हिकिड़ी शाइरी मूंखे सुठी थी लॻे,
ऐं उहो माशाल्लाह एल्बम बि तमामु सुठो वियो हुयो। जॾहिं वरी ही जदीद दौरु आयो, नओं दौरु कंप्यूटर जो, त हिन माण्हू मूंखां इहो गानो रिकॉर्ड बि करायो वरी ॿीहर इहो त मूंखे ॾाढो वणियो। हुन जंहिं म्यूज़िक ॾिनी, छा नालो आहे हिन जो, साद भाई, ॾाढो हिकिड़ो बहितरीनु ऐं मूंखे सुठो लॻो। ऐं मुंहिंजो उहो रिकॉर्ड बि हिन वटि मौजूदु आहे। बहरहाल हीअ चवंदा आहिनि न, नसीब जी ॻाल्हि बि हूंदी अथव। ॾिसो न उन्हनि जो फ़क़ीर जेके इहे मारवाड़ी जेके ॻाइनि था, उन्हनि बसि उन्हनि खे हिकिड़ो अलाह साईं ॾियणो हुयो। वक़्तु आहे त कुदरत जे तरफ़ां न जंहिं ते बि करम नवाज़ी थिए। बिल्कुलु। तव्हांजो कलाम अरशद महमूद साहब तव्हां बि चयो हो न, दर्द दिल में यार। बिल्कुलु बिल्कुलु। हा, अरशद साहब बि ॻायो। मक़सदु ॾिसो न, हीअ कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं न। मां काफ़ी सारा जेके फ़नकारनि जा गीत मां पाण दिलि सां ॻाईंदो आहियां, महफ़िलनि में बि। तव्हांजा बि मां काफ़ी सारा गीत ईअं महफ़िल में ॻाया। मां पाण बि ॻाईंदो आहियां तव्हांजा के सुठियूं शयूं जंहिंजूं बि ॻाल्हि आहिनि। हाणे मुंहिंजा काफ़ी सारा गीत फ़नकार ॻाइनि था महफ़िलुनि में, इन्हनि में। ही हसी ज़िंदगी, तामीर हुसैन चए पियो त यार मां जिथे बि वेंदो आहियां न, इहो गानो तव्हांजो ज़रूरु मां इहो ॻाईंदो। कॾहिं ईअं थियो की फंक्शन में विया हुजो, ॿिया सिंगर जेसि ताईं मेन सिंगर आख़िर में ईंदो आहे, तव्हांजा कलाम सभु सिंगर अॻु में ई चई वञनि? ईअं थिए थो। तव्हां बाद में वञी मौलूद ॿुधायो। कलाम त सभु ॿुधाया सिंगर तव्हां। पर ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायां, अरशद साहब जो जेको गीत ॻायल आहे न, ॿिया भले केतिरा बि ॻाए वञनि न, ही ॻाईंदो त उहा ई हुनखे सुञाण उनजी आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे। अगरि कोई हिकिड़े फंक्शन में जेको मंज़ूर सखीरानी साहब, तमामु लेजेंड सिंगर असांजो हयाती ॾियल, उन्हनि जी ताजपोशी हुई, माना मेन माण्हू उहो। ऐं ॿिया बि सिंगर अची विया नवां नवां, सभिनी उन्हनि जा कलाम चवणु शुरू कया। आख़िर मंज़ूर सखीरानी आयो, चयो हाणे मां त आयो, हाणे मां कंहिंजा कलाम ॿुधायां, मुंहिंजा कलाम त छोकिरा ॻाए विया। मां चयो साईं तव्हां हीअं कयो, किशोर कुमार जा कलाम ॿुधायो, छो जो उहो फोत थी वियो आहे, उहो अचणो कोन्हे। ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं तव्हां सां। हा हा, बिल्कुलु ईअं थियो आहे। पर हक़ीक़त आहे मुंहिंजा काफ़ी सारा गाना हैदराबाद में बिल्डर जो प्रोग्राम हुजे, शमन भाई हुते हुजे, मां ऐं शमन भाई पोयां बैक स्टेज वेठा लास्ट आहियूं। हैदराबाद हिकिड़ी फीमेल सिंगर हुई, शमन भाई जेके 4 गाना क्यू कराया, चारई हू अॻु में ॻायो। हे मूंखे चए मरवान हाणे मां मथे वञी छा कयां, सभु गाना खणी मां इहे आयो आहियां। उहो अॻु में ई ॻायो हुई। पोइ शमन भाई लाइव कया त गाना। ऐं साईं तव्हांजी शागिर्दियाणियूं केतिरियूं आहिनि हिन में राग में? यार मां हक़ीक़त ॿुधायां त इहा वॾी ज़िमेवारी हूंदी आहे। हिकिड़ी शागिर्दानी असां ज़ोरीअ कराईसीं तव्हां लखी गुलाम शाह में, वज़ीराबाद में। उहा त तव्हांजी हरकत हुई। ज़ोरी असां चयो हिननि खे गानो ॿधो। शमन मीराली साहब चयो आहे मूंखे आहे ई न गानो, छा धाॻो कहिड़ो ॿधां? मां चयो साईं तव्हां रुॻो राज़ी थियो, असां पंहिंजे अगठ मां बि धाॻो कढी था ॾियूं तव्हांखे, तव्हां ॿधोसि हुनखे। सो हक़ीक़त ॿुधाए तमामु इहा वॾी ज़िमेदारी आहे, छो त कंहिंखे शागिर्दु करणु ऐं उनखे सेखारणु, छो त उहा उस्ताद ते ज़िमेदारी थिए थी। सो मां शागिर्दाणियूं ईअं कॉपी करनि थियूं, छोकिरियूं मुंहिंजा गीत ॻाइनि थियूं, सुठी ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी साईं, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई। पर हाणे मां तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां ऐं नाज़रीन खे बि अहम ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां त हाणे वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। इन ब्रेक जे दौरान तव्हां ॾिसंदव ल्यू बिस्किट ठाहिण वारनि जे तरफ़ां जेके उन्हनि बिस्किट ठाहिया आहिनि, गाला, ज़ीरा प्लस ऐं कैंडी। सो वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस में असां सां अॼु महिमान आहिनि ल्यू बिस्किट ठाहिण वारनि जे तरफ़ां शमन अली मीराली साहब, उन्हनि जा महिमान आहिनि। असांजा बि महिमान आहिनि, अरशद महमूद साहब आहे, इरफान समो साहब आहे। त पोइ हाणे अरशद महमूद साहब खां कलाम ॿुधूं को सुठो। बिल्कुलु, वाह वाह। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अरशद महमूद। समो साहब कंपोज़िशन, समो साहब जी कंपोज़िशन, हा इन जी कंपोज़िशन आहे ऐं तमामु ख़ूबसूरत गीत आहे। इंशाल्लाह तव्हांखे पसंदि। वाह वाह, माशाअल्लाह। परदेस वञी जे वसायो, कॾहिं मोटी वरी जे न आयो।
सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे प्यार ॾेई पोइ पेर कढिया अथई नांगनि वारा वेर रखिया अथई प्यार ॾेई पोइ पेर कढिया अथई नांगनि वारा वेर रखिया अथई इहो सूर न कंहिंखे ॿुधायो इहो सूर न कंहिंखे ॿुधायो कॾहिं मोटी वरी न आयऊं सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे अहिड़ो न कंहिंखे यार मिले शल कूड़ो न कंहिंखे प्यार मिले शल अहिड़ो न कंहिंखे यार मिले शल कूड़ो न कंहिंखे प्यार मिले शल हर कदम ते तुंहिंजो सदायूं हर कदम ते तुंहिंजो सदायूं कॾहिं मोटी वरी न आयऊं सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे कोन कयई परवाह कमुंहिंजी सैयद सागर शाह कमुंहिंजी कोन कयई परवाह कमुंहिंजी सैयद सागर शाह कमुंहिंजी इहो रोग बि दिलि खे लॻायो इहो रोग बि दिलि खे लॻायो कॾहिं मोटी वरी न आयऊं सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे परदेस वञी जे वसायो कॾहिं मोटी वरी न आयो कॾहिं मोटी वरी न आयऊं सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे वाह वाह सॾे सॾे रोईंदे इहा थैंक यू साईं सागर शाह जी शाइरी हुई जी जी ऐं कंपोज़िशन इरफान समूह साहब जी 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 साईं कहिड़ी ख़्वाहिश त हूंदी त हिन फ़नकार खां मां पंहिंजी कंपोज़िशन ॻारायां अञा ताईं उहो फ़नकार तव्हांजे वारे में न आयो हुजे अलहमदुलिल्लाह सौरभ भाउ मूं ते अलाह साईं जा तमामु घणा एहसान आहिनि असल में तमामु घणा एहसान आहिनि मतिलबु मोहम्मद रफ़ी किशोर कुमार इहे सभु तव्हां वटि ॻाया आहिनि मां मुंहिंजे लाइ मुंहिंजो सिंध जेको आहे जी मुंहिंजे लाइ मां सिंध जी म्यूज़िक जी ख़िदमत कई
मूंखे दुनिया में काई शइ न खपे। ख़्वाहिश त हूंदी हिन फ़नकार खे मां ॻाराए रहंदुसि। न मां उहा ई ॻाल्हि कयां पियो त मां तमामु ख़ुशि नसीबु आहियां कंपोज़रनि जी लिस्ट में अगरि मां अचां थो त आऊं पाण ई ख़ल्क़ ख़ूब पाण ई तालिबतियुनि जो ऐं जिन जो आशिक़ु रहियुसि अलाह साईं मूंखे दुनिया में उहे इज़तूं माणियूं ऐं अदा शमन जो, अरशद साहब जो, मंज़ूर सखीरानी साहब जो। मां तव्हांखे हिकिड़ी सेकंड ॻाल्हि ॿुधायां त बचपन में मां परस्तार मंज़ूर सखीरानी साहब जो त मां जॾहिं 6वीं जमात में पढ़ां पियो त बाबा खे चइबा मूंखे अलॻि सुफ़ी ठाराए ॾे त मूंखे डिस्टर्ब थो थियां पढ़ण में। मूंखे चई यार मां तोखे गारो बारो लाराए ॾियां थो शुरू, बाक़ी कमु पाण कर उस्ताद सां। त मां ॿाहिरि गारो बि कयां पियो त मां गानो चयुमि सोनो सजणु लॻे थो मूंखे निकाब में। नकाब में वाह। त असांजे भर में कलोड़ा रहंदा हुआ त उन्हनि जी छोकिरी स्कूल खां गुज़री वई ऐं मूंखे कंहिं शइ जी ख़बर न हुई। मां छोकिरी जे चक्कर में गानो ॻायो। हुननि जो वाल साहब जमादार हो मदे जी थाणे ते। अच्छा। उन वञी पीउ खे चए बाबा जेको मणारनि जो छोरो आहे न उहो मूंखे ॾिसी चए थो सोनो सजणु लॻे थो। मां गारो वेठो कयां पुलिस जी वेन ते बीठी मथां। सो ही अहिड़ा बि इतफ़ाक़ मूंसां थिया, लेकिन मां ख़ुशि नसीबु आहियां त मूंखे तमामु थोरे अरसे में अलाह मुंहिंजे मथां वॾी महिरबानी कई। जिनखे बि चाहियो उन्हनि मां आख़िरी आर्टिस्ट अरशद मामून साहब हो। मां जेको ॻाल्हि आहे त मतिलबु जेका मुंहिंजी ख़्वाहिश हुई सभिनी खे मां ॻाराए चुको हुउसि। उन में रजब अली साहब हुयो, हुमेरा चन्ना, समीना कंवल, मंज़ूर सखीरानी, गुलाम शबीर समूह, अदा शमन अली, मास्टर मंज़ूर, साइण आबदा परवीन के कलाम कंपोज कयो। उन सां मुंहिंजो अॼु ॾींहुं ताईं को न उहा रहियल अलाह साईं बचायो उन्हनि खे अञा ताईं। अल्हम्दुलिल्लाह ऐं जिन खे कंपोज मूं कयो आहे अल्हम्दुलिल्लाह उहे मूंसां गॾु आहिनि। तमामु सुठो कमु उन्हनि खे इज़त ॾिनी अलाह साईं। राहत फ़तेह अली ख़ान खे जेकॾहिं तव्हां ॻारायो को कलाम? न राहत फ़तेह अली ख़ान खे ऐं सिंधी त कमु कॾहिं कोन कयो आहे, लेकिन मूंखे हिकिड़ो वक़्तु अॼु यादि आहे नाज़ प्रोडक्शन में जॾहिं राहत जो अञा एतिरो नालो कोन हुयो त हिकिड़ो धमालुनि जो मूं हुनजो एल्बम कयो हो। असांजो हिकिड़ो सुठो कंपोज़र हो यूनिस अब्दुल्ला, हाणे हुनजी रिसेंट लेला हुनजी मग़फ़िरत करे हुनजी डेथ थी वई आहे। सो उन सां गॾिजी करे हुनजो हिकिड़ो धमालुनि जो एल्बम कयो हो। करे चुका भूला है घर अगर जाना चाहता है घर आया उसे। हिकिड़ो सिंधी कलाम ॻायो आहे। हा परचन शाल पवार गुलाम माण्हू मूंसां उस्ताद मंज़ूर अली ख़ान। सलाम वालेकुम साईं। अस्सलाम वालेकुम। हेरा बंद करो बंद कर साईं। हाणे ईदे रीत छॾियो घटि में घटि साईं पुलिस वारा साहब ईदे रीत छॾियो। लॉकडाउन अञा बंदि न थियो आहे। तव्हांखे ख़बर न एसएसपी सखर इरफान समूह बि वेठो आहे हिते असां। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम अस्सलाम सर अस्सलाम वालेकुम। शमन साहब हथ न मिलाए। अच्छा लॉकडाउन। अस्सलाम वालेकुम। लॉकडाउन ॻाल्हि कोन्हे। हेलो यंग मैन, हाउ आर यू डूइंग? कहिड़ो शरीर माण्हू अमेरिका मां आयो पोइ बि हथ थो मिलाए। तोखे मौत ॾियणु चाहे थो। हितो हाणे की ख़ौफ़ आहे बहुत ज़बरदस्त। तव्हांजो कीअं अचणु थियो आहे साईं? सर मुंहिंजो अचणु इन लाइ थियो आहे जो तव्हांजे मथां केस आहे। मुंहिंजे मथां जी छाजो केस? मसइलो इहो आहे जो तव्हां मश्किरा आहियो, माण्हू खे खिलायो था। अॼु मूंखे खिलाए ॾेखारियो। तव्हांखे खिलायूं? अॼु खिलाए अच्छा न तूं सभिनी खे चवंदो आहे तूं खिलाए न सघे बोर कई खिला। मां लतीफ़ो ॿुधायां तव्हांखे कोई? बिल्कुलु। डॉक्टर हुयो साईं हिकिड़ो। जी जी लॻे थो दिलि सां लॻे थो। हिकिड़े डॉक्टर वटि मरीज़ वियो। जी जी ऐं मरीज़ चयसि त मूंखे मोशन थी पिया। जी जी त डॉक्टर हुनखे चयो त लीमे जो इस्तेमालु कर। 2-3 ॾींहं गुज़रिया उहो मरीज़ वापसि आयो। डॉक्टर पुछियोसि ॾे ख़बर मोशन जी हाणे कीअं आहिनि? जेसिताईं लीमो कढां त वरी शुरू थी था वञनि। ईअं ई लांतीर सां खिलाईंदो तूं न खिलंदो तुंहिंजे मथां 30% केस पहिरियां थी चुको आहे। पर हिते ॿिया त खिलनि था माण्हू साईं। ॿिया त खिलनि था। कोन था खिलनि, हिकिड़ो ई थो खिले। हिकिड़ो ॿियो इनखे खिलण जा पैसा मिलंदा आहिनि। हिकिड़ो ॿियो बि ॿुधायां लतीफ़ो। हिकिड़ो वरी ॿियो डॉक्टर हुयो। उहो आयो असांजे शो में हिते। अच्छा खिलाए न सघियो असांखे। दिलि सां लॻी उहा जो पुलिस वारो थी आयो आहे। अच्छा उन डॉक्टर हिकिड़ो माण्हू हुयो साईं मूंखे मुंहिंजी जेका आहे ॾाठ आहे हुन में कीड़ो लॻल आहे। वाह वाह। त हुन जेको आहे सो मथी ॾाठ में हुनखे कीड़ो लॻल हुयो। हुन हेठी ॾाठ कढी छॾी डॉक्टर। चए साईं कीड़ो त मूंखे मथी ॾाठ में लॻल हो। हुन चयो त असल में कीड़ो हेठी ॾाठ ते बीह करे मथे खाई रहियो हो खे, इन करे मां पाड़े ई कढी छॾी। ॾिसो संतरी खिलवती संतरी साहब न तव्हां खिलवती संतरी साहब हिकिड़ो लतीफ़ो मूंखे बि यादि आहे। ॿुधायो हिकिड़ो बाबू सिलसिलो हले थो डॉक्टर जो, पर हिन खे खिलाइणो पवंदो। हा सर पुलिस खे केरु खिलाए? हिकिड़ो माण्हू डॉक्टर वटि वञे थो जी सर ऐं हुनखे वञी चए थो बाबू ही मसइलो आहे। चयो हा ठीकु आहे वेरी गुड वेरी गुड। अॼुकल्ह शराब वराब त कोन थो पीए? चए न सर न मां कोन पींदो आहे, पर छा कयां पर जॾहिं को वधीक इसरार कंदो आहे पोइ मां पींदो आहियां। चयो अच्छा 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 हीअ तव्हां सां माण्हू केरु आहे? चए उहो ई माण्हू आहे जेको इसरार कंदो आहे। मूंखे ॾाढो शर्म थो अचे। शो कॉमेडी आहे जंहिंमें फनकार था खिलाइनि पिया सिंगर हे मश्किरा जेको पटका यकीन कयो तव्हां छॾियो न कम खे हेॾे अचो।
ये हामी भरे मुंहिंजी जाइ ते पोइ मां होॾे वाह वाह ज़बरदस्त हक़ीक़त ई आहे शमन साहब तव्हांखे ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी असल में मुंहिंजी जेको आहे सो CM साहब सां टुटी हुई यकीन कयो ताहिर साहब मां तूं जेको आहे कीअं सम्झ त छॾाए भॼी आयो हिकिड़े क़िस्म CM साहब स्कॉट में हुयो था? जी स्पेशल ड्यूटी में हूंदो आहे मां ओहो पोइ पोइ शमन साहब जो ॿुधोसीं साईं इरफान साहब सां तमामु बहितरीनु मुसीकार आहिनि माशाल्लाह साईं जेको आहे सो अरशद महमूद साहब शमन साहब तव्हां माशाल्लाह एॾा ज़बरदस्त सुरीला आहियो यकीन कयो तव्हांजे पुटनि में को बि सुरीलो न निकितो ख़बर अथव शायदि त पोइ तव्हां उन्हनि खे सही माना सां ॿुधो न गौर सां ॿुधो कोन तव्हां पोइ मां बि सुरो मुंहिंजे सुर में मुंहिंजे सम्झण में सारा तव्हांजी बेल्ट खुली साईं बेल्ट खुली तव्हांजी बेल्ट साईं। खुली वई बेल्ट संभालियो असल में हे बेल्ट जेको खुलियो आहे न इहो कंहिं माण्हू खे कुटण लाइ खुलियो आहे इहो मां पहिरीं जेको खिलाए कोन पियो जेको खिलाए कोन जेको खिलाए कोन पियो पहिरियां ढिलो कई थो वठाई अच्छा साईं तव्हां कंहिं फनकार सां ड्यूटी लॻी स्कॉट में अॼुकल्ह फनकारनि खे थोरो मसइलो हुयो त स्कॉट में सिक्योरिटी में गॾु घुमाइनि पिया तमामु घणा फनकार कहिड़े फनकार सां कई फनकारनि खे जीअं असां तमामु वॾा वॾा फनकार आहे जीअं उतां घोर खणी पिया अचनि यकीन कयो असां रस्ते में हुनखे प्रोटोकॉल पिया ॾियूं अच्छा पैसा खसे पोइ हलिया पिया वञनि पैसा फुरे पिया हुननि खां जी पर तव्हांखे हुननि खे प्रोटोकॉल ॾियणो हुयो मसइलो इहो आहे जो जेके हिकिड़ा मिसकिन माण्हू वॾेरा आवतो जा जेके सरदार आहिनि उहे असांखे मोकिलींदा हुया उते बीह करे बेल्ट ॿधी वठो त सुठो थी वेंदो साईं वरी चश्मो लही वियो तव्हांखे साईं हेॾो पोयो संतरी भाषा जी संतरी बाबा। भाषा जी बाबा। हिकिड़ो नंढड़ो हिकिड़े मिंट जो वरी हिकिड़ो अची वियो आहे लतीफ़ो विच में मां तव्हांखे खिलायां लॻे थो हाणे नौकिरी जी पकी आहे, थींदी। तव्हां खिलायां सर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो सर। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो जॾहिं फनकार आख़िरी उमिरि में ईंदा पोइ लतीफ़ा ई ॿुधाईंदा तक़रीबन असां जेके वॾा वॾा ख़ान साहब आहिनि उन्हनि खे लतीफ़ा न ॿुधाईंदा साईं न हुननि जो त स्टार्ट ई कैरियर जो चेचिटे खां आहे हा, वाह, वाह। मां तव्हांखे सची ॻाल्हि थो ॿुधायां हिकिड़ी माई पंहिंजे पुट खे पढ़ाए पई चयो तूं अॼुकल्ह पढ़ाई जो बिल्कुलु ध्यानु कोन थो रखे ध्यानु के पढ़ाई ते ध्यानु ॾे ख़बरदार तूं हेॾे हेॾो न विझ पढ़ाई ते ध्यानु ॾे पोइ ईअं करे ॾिसे थो चए अम्मा परवीन खे सुञाणी चए न बाबा ते ध्यानु ॾे ईअं खिलाइबा ईअं वाह 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 साईं मसइलो इहो आहे हिकु त तव्हां पुलिस वारा आहियो पुलिस जे साम्हूं असांजी बोलती बंदि थी वई आहे ग़लती बंदि थींदी आहे सुबुह खां मां कई शो ॾिठा आहिनि तुंहिंजा तक़रीबन घणा तार साहिब हिन खे थिया आहिनि 3 महीना तोखे 30% वार्निंग बि ॾिनी वई आहे उनजे बावजूदि तू नथो खिलाई उहो साईं वधीक 50% बि कटे छॾियो छा कंदासीं तव्हांखे का ॻाल्हि कोन्हे का तूं शो कंदो रहो जेके खिलणो हूंदो उहो खिलंदो साईं जेको न खिलंदो हथ में लकुड़ा हथ में लकुड़ा बराबरि ख़ुशि जो आबाद हुजो साईं महिरबानियूं हू नथो खिलेव खिल कहिड़ी ॻाल्हि ते खिलां साईं काई ॻाल्हि हुजे जेको लतीफ़ो ॿुधाई उहो बेकार लतीफ़ो पुलिस त रोआरींदी आहे सदाईं साईं न न हे ही उहा पुलिस जेका खिलाईंदी आहे जी सारे हे लकुड़ तव्हां पाण वरितो आहे या गवर्नमेंट ॾिनो आहे गवर्नमेंट ॾिनो आहे ओए होए वेरी गुड माशाल्लाह इहो मूंखे साईं कहिड़े थाणे ते ड्यूटी आहे ड्यूटी सलाद कहिड़े कयो मां बर्दाश्त कई थो लाइन हाज़िर आहे या ड्यूटी थाणे ते आहे काथे सर मुंहिंजी स्पेशल ड्यूटी आहे अच्छा CM हा कॾहिं CM साहब सां हूंदो आहियां कॾहिं मां कहिड़े मिनिस्टर आहे कॾहिं कहिड़े सीएम जो न मतिलब अॼुकल्ह सीएम साईं जो मतलब CCTV सीसीटीवी CCTV CM जो मतिलबु ज़ाहिर आहे CM बाबा वज़ीर आला सिंध साईं एतिरो पढ़ियल लिखियल हुजनि पुलिस में हुजनि अल्लाह अकबर अल्लाह CM जो मतिलबु था पुछो तव्हां हुननि खां हिननि खां पुछो वज़ीर आला जो मक़सदु छा जाने संतरी भाषा तव्हां भलो माण्हू वज़ीर आला खे साईं छा चइबो अंग्रेजी में वज़ीर आला खे वज़ीर आला खे चइबो आहे वज़ीर सूबे जो उहो त आहे वज़ीर सूबे जो चीफ वज़ीर चीफ वज़ीर असांखे त पुछे न अॼुकल्ह ही वायरल थियो आहे फेसबुक वग़ैरह ते त पुलिस वारा ॾाढो सुर में ॻाइनि था तव्हां कॾहिं गुनगुनायो आहे तमामु वॾा सुरीला साईं असां अच्छा राति जो ड्यूटी लॻंदी आहे किथे ईअं अकेले में वेही ॻायो कॾहिं तमामु कई दफ़ा असां ॻायोसीं हा। यकीन कयो असां पंहिंजी जेकी असांजी स्काट हुई उनजा पेट्रोल पंहिंजे दोस्तनि जूं मानियूं तो कढियूंसीं न्याज़ अहमद सिद्दीकी साहब आईजी हूंदो तमामु प्यारो ख़ूबसूरत ॻाईंदो न्याज़ अहमद सिद्दीकी साहब साईं तमामु सुर में तमामु वॾा वॾा सुरीला ॿुधण वारा त तमामु घणा रहिया असां इहे ई साहिबान तमामु वॾा वॾा जेको आहे असांखे ॿुधंदा आहिनि अॼु बि असांखे पुलिस वारा घुराए बल्कि मां त आहियां पाण पुलिस में दाड़ेल घुराए असांखे धाड़ेल घुराए दाड़ेल घुराए ॿुधंदा त फनकारनि खां वधीक पुलिस वारा सुरीला हा बिल्कुलु बिल्कुलु साईं वॾी महिरबानी तव्हां आयो खिलाए न लूसी बेर फेरी त साईं मुंहिंजो असल में कमु होस्टिंग आहे होस्टिंग करण आहे खिलाइण लाइ असां हिकिड़ो डॉक्टर रखियो आहे हिते सॼो बार डॉक्टर जे मथां डॉक्टर रखियो आहे असां खिलाइण जो तूं जो किंग ऑफ कॉमेडी आहे मश्करनि जो बादशाह सॾाई न सही खिलाए हा, बादशाह न। लतीफ़ो ॿुधाए त मां वञा आख़िर ते ॿुधायां साईं जी हिकिड़ो पठाण साइकिल ते अचे पियो हिकिड़े हमराह खे लॻी आहे साइकिल आओ
त हुन चयो ॾिसी नथो हलाए, हुन चयो शुकर कर, चयो छो शुकुर कयां, चयो असल में मां ट्रक ड्राइवर आहियां, अॼु ट्रक ते न आहियां, ट्रक ते हुजां तूं कोन बचियां। खिले नथो खिला लूसी खिला साईं लूसी यार घटि में घटि बैंक वॼे हा त हुन ते खिल अचे हा। मसलो ई आहे सर, हा मसलो ई आहे। साईं हाणे तव्हां हाणे हीअं हे खिलाए न खिलाए असांखे हरू भरू खिलणो पवंदो, हा। इहो तय करे छॾियो आहे जेको हा मशकरो खिलाए न खिलाए तव्हांखे खिलणो पवंदो। इहो साईं होॾे बि चयो न तव्हां। त दोस्तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, साईं ऐं ईअं ई खिलाईंदा रहो, हिनखे त वठी वञो ऐं पंचर ईअं वारे, तव्हां ॻाईंदा रहो। पंचर वारे खे गिरफ़्तार कयोसीं। अरे तोल थाणे में कोका हारे थो अचे रोड ते, माण्हुनि जूं गाॾियूं पंचर थी पियूं। ओए, चमड़े जो दुकान बंदि कर ऐं होॾे चमड़ी जो दुकान बि बंदि कर। हिते ॿियो बि कारोबार खोड़नि हिन जा। ठीकु आहे, अस्सलाम वालेकुम। इहो स्लो मोशन ते कीअं लॻायो तव्हांखे? एॾी स्पीड सां साईं रिमोट तव्हां वटि फास्ट फॉरवर्ड में हलाए दबक छॾियो। एंट्री साईं, दबक एंट्री। वाह वाह वाह। महिमान असां वटि मौजूदु आहिनि, शमन अली मीराली असां वटि मौजूदु आहे, इरफान समो साहब आहे, अरशद महमूद बि आहे। इन्हनि सां खोड़ सारी अञा कचहरी करणी आहे, पर हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस में असां सां अॼु महिमान आहिनि ल्यू बिस्किट ठाहिण वारनि जे तरफ़ां शमन अली मीराली साहब उन्हनि जा महिमान आहिनि, असांजा बि महिमान आहिनि, अरशद महमूद साहब आहे, इरफान समो साहब आहे। त अचो त उन्हनि सां वरी कचहरी जो सिलसिलो शुरू था कयूं। साईं शमन अली मीराली साहब, तव्हांजे लाइ कंहिं दौर में इहो अफ़वाह बि हली हुई त कंहिं सिंदूर पीआरे छॾियो आहे तव्हांखे ऐं आवाज़ु ख़तमु थी वियो हाणे तव्हांजो बिल्कुलु, इहा अफ़वाह हुई या सदाकत हुई काई ॻाल्हि में? इहा मां हक़ीक़त तव्हां ॿुधायां त असल ॻाल्हि इहा जीअं मुंहिंजी स्टार्टिंग थी एल्बम हलणु शुरू सुपर डुपर हिट थिया। त मूंखे प्रोग्राम एतिरा त मिलिया, यकीन कयो मूंखे यादि आहे 5 प्रोग्राम बि मां कयमि हिकु राति में, राति ऐं ॾींहं में बि, ॾींहं जो ई प्रोग्राम? ॾींहं जो ई प्रोग्राम। बसि हिकिड़ो माण्हुनि जो शौक़ु ऐं उन दौर में लाइव बि ॻाईंदा हुयो, उहो दौर त हूंदो न सीडी हलाए छॾ। न हा उन टाइम में त लाइव हूंदो। असांजा हाणे बि जेके प्रोग्राम थींदा आहिनि न असांजा लाइव हूंदा आहिनि। वॾा के शो जेके वॾा प्रोग्राम थियनि था उहे उन में ही थी थो सघे, बाक़ी असां अञा ताईं बि माना लाइव ॻाईंदा प्रोग्रामनि में। उन दौर में ॾींहं राति जो प्रोग्राम? त जेके तव्हां जेको सवालु कयो त मां उनजो जवाबु थो ॾियां त इलाही सारा प्रोग्राम कया, आराम घटि पियो थिए छो त ॻाइण वारे माण्हू खे मूं इहो ॾिठो आहे त जेतिरे ताईं रेस्ट न आहे, ज़हनी तौरु अगरि सुकून में आहे त उहो काफ़ी टाइम ॻाए बि सघे थो। त इलाही सारा जॾहिं मुंहिंजा प्रोग्राम थिया त अचानक मुंहिंजे गले ते हिकिड़ो असरु थी वियो, इन्फेक्शन थी वियो। हा, अच्छा, माना अहिड़ो कुझु ॿियो कुझु न, बसि गलो मुंहिंजो अचानक वेहिजी वियो। त पोइ घणनि माण्हुनि का कहिड़ी ॻाल्हि हुलाई, का कहिड़ी ॻाल्हि कोई चवनि पिया कंहिं सिंदूर पीआरे छॾियो। न न अहिड़ी का हक़ीक़त कोन हुई, न हुयो अहिड़ो। पोइ ईअं बि थियो। बसि ही मुंहिंजी ज़िंदगी जेका आहे न हिकिड़ो करिश्मो आहे अलाह जे तरफ़ां। त उन टाइम में असां जंहिं कंपनी में रिकॉर्डिंग हूंदी, जेकेशन साहब मूंखे कंहिं डॉक्टर ॾे वठी वियो त डॉक्टर इहे ई अल्फाज़ थिया ऐं एंजियोग्राफी थी उन टाइम में। त हुननि इहा ॻाल्हि ॿुधाई, डॉक्टर अब्दुल हक उनजो नालो, वॾो डॉक्टर हुयो। सो हुन चयो बाबा चए ॻाल्हि इहा आहे त हिन जो हिते को इलाज ई कोन्हे। हा तव्हांजो टेस्ट थियो लंडन वई, जेकेशन जे भाउ वरी लंडन में टेस्ट थियो तव्हांजो। त थोरो मां ज़हनी तौरु कंफ्यूज़ थी वियुसि। मां चयो यार एतिरो त मूं वटि कुझु आहे ई कोन। हाणे उन टाइम में 16 लख ॿुधाइनि पिया त 16 लख जो ख़र्चो आहे। डॉक्टर हिन चयो त बाबा जेको बि हिन वटि आहे करे हिनखे हफ़्ते जे अंदरि तव्हां मोकिले छॾियो। त अलाह जो रंग, काफ़ी सारियूं टेस्टियूं थियूं। मां इहो फील कयां पियो, इहो मां ज़रूरु सोचां पियो त मूंखे ॿी का तकलीफ़ ई कोन्हे। मां सीढ़ियुनि तो मथे वञा, जंहिं होटल में असां अलहरम होटल में रहंदा हुआसीं, त अचां वञा त मूंखे ॿी तकलीफ़ न, सिर्फ़ु गले ते ई असरु थियो। त इन दौरान तक़रीबन साल गुज़री वियो ऐं हिकिड़ी नई चांस मिली ऐं अचानक अहिड़ो मसइलो थी वियो। पोइ हिकिड़े दोस्त मूंखे चयो यार हाणे तो एॾो डॉक्टरनि सां ख़र्च बि कया आहिनि, एतिरी तकलीफ़ बि कई थी, टेस्टियूं बि करायूं थी, हाणे मुंहिंजो चवणु वटि मां हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे।
ऐं हक़ीक़त थो ॿुधायां, इहा पंहिंजी ज़िंदगी जी पूरी दुनिया जे साम्हूं इहा ॻाल्हि कयां थो त काफ़ी सारा दोस्त सवाल कंदा आहिनि त तोखे सुंदर पीआरे वियो, कंहिं दुश्मनी कई, हीअं कयो, ऐं हालांकि कुझु बि न हो। सिर्फ़ु इहा त अनवर शाह जी दरगाह ते उन टाइम में साईं हुज़ूर बख़्श शाह हाल हयात हुयो, जहानपुर अनवर शाह जी दरगाह जो गादी नशीन। गर्मियुनि जी मौसम जे साईं खट ते वेठो हुजे, असां जीअं साम्हूं वियासीं, जुतियूं वुतियूं साइड करे लाहे करे साईं सां वञी मिलियुमि, साईं खिलियो मूंखे ॾिसी। अच्छा, मूंखे चए तूं एॾो परेशान छो आहीं? मां साईं बसि प्रॉब्लम त आहे मूंसां। त मूंखे पंहिंजी भरिसां विहारे मूंखे चए हीउ मुंहिंजो कलाम ॻाए, शाइरी उन्हनि जी, साईं जी। वाह वाह। सो मूंखे चई तोखे कुझु बि न आहे, सिर्फ़ु तोखे रेस्ट करणी आहे। ऐं कुझु अहिड़ी मूंखे यादि आहे त उन में ही दालचीनी, कमाल पट, माना हिकिड़ो ईअं जीअं पसारनि वटि जेकी शइ मिलंदी, वॾो फोटो, इहे मूंखे चए 5 ॾींहं तोखे ही सुबुह जो जीअं उथे त हीअ तूं चांहि न पी, हिन खे गरम करे हिन खे इहो तूं 5 ॾींहं पंहिंजी जॻह ते तव्हां यकीन कयो त मां 3 ॾींहं मां सुबुह जो त शौक़ु त हुयो न मूंखे ॻाइण जो, जीअं उथंदो हुउमि त मां रियाज़ कंदो हुयुसि, मुंहिंजो आवाज़ु बिल्कुलु क्लियर थी वियो। वाह वाह। त अञा 2 ॾींहं बचा, त मां चवां हाणे मां जेकेशन साहब खे मां फ़ोन कयो, मां चयो यार मां बिल्कुलु ठीकु आहे, मुंहिंजी रिकॉर्डिंग रखा। उहो चए पियो न बाबा, उहो डॉक्टर जले ते ॻाईंदे तूं मरी वेंदे, मुंहिंजी गिची में ॻाल्हि पवे। बहरहाल 5 ई ॾींहं मां इहो, पोइ हिकिड़ी चवंदा आहिनि इहा दुआ, हा बसि बिल्कुलु मां सेट थी वियुसि, मां जेकेशन लवाए पियो। बहरहाल मां चयुमि बाबा मां अचां थो, मुंहिंजी रिकॉर्डिंग कई। ऐं तव्हां यकीन कयो त हिकु ई राति में तक़रीबन 10 गाना उन टाइम में कंदा हुआसीं, 10 ई गाना हिकु राति में। हिकु राति छा माना 3-4 कलाकनि जे अंदरि, ऐं उहो सुपर हिट एल्बम थियो। ऐं उहो हीअं न हूंदो कंप्यूटर सिस्टम जीअं अॼुकल्ह, बसि म्यूज़िशियन बि वेंदा हुआ, ट्रैक ठहंदा, पर पूरो गानो ॻाइणो पवंदो, पूरो गानो, माना उन में को साह न आहे पटणो किथे, उहो आख़िर में का ग़लती थी वई चवंदा वरी ॿीहर कर, वरी शुरू खां गानो चओ। त तव्हां ॾिसो त इहो जॾहिं ख़बर पई उन जेकेशन साहब ॿुधायो डॉक्टर खे, त बाबा हू त बिल्कुलु, मां हुनजो एल्बम बि कयो आहे, त उहो हैरान थी वियो। चई यार पोइ हीउ जेको आहे न, हीउ को कुदरत जो करशू आहे, फ़क़ीर जी दुआ लॻी वई, ज़बरदस्त। ऐं उहो आवाज़ उतां खां वठी शुरू थी वियो, अॼु ताईं उहो क़ाइमु आहे, इंशाअल्लाह अॻिते बि क़ाइमु हुजे। त हाणे कलाम हिकिड़ो तव्हांजो बि थी वञे उन जी आवाज़ सां, तव्हांजी भरपूर ताड़ियूं। हिकु दफ़ो ॿीहर शमन अली मीराली साहब। सूरत जॾहिं ॾिसंदो आहियां, मतलब
जा शफी मामा दिखे सारी हयाती दिल में साढ़े रख जा मुझा दिल भर जानी जोया हथड़ो हथ मन छॾ जा तुझो करे दीदार दर्शन जानी मदिया दो आया मत लख लख दफा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तवंदो आया मत लख लख दफा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तवंदो आया चंद खवद तुझी सुहणी सूरत जॾहिं ॾिसंदो आया मत लख लख दफा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तवंदो आया मत लख लख दफा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तवंदो आया वाह तमामु ज़बरदस्त ऐं अॼु बि उहो ई आवाज़ अञा ताईं क़ाइमु आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहो माना तव्हांजी रियाज़त आहे इहा हाँ बिल्कुलु अञा ताईं जो इन आवाज़ में- क़ाइमु हलंदो थो अचे इन में को शक न आहे मुंहिंजो उहो ॾींहुं जेको आहे न हूंदो जंहिंमें मां उथी करे रियाज़ न कयो हूंदो ज़रूरी आहे महिनत त ज़रूरी आहे न साईं हा, भली माण्हू ईअं न सम्झे त हाणे मां सुपर डुपर हिट आहियां जेको ॻाईंदुमि माण्हू बसि पसंदि कंदा न ईअं महिनत कोन्हे। जारी रखे सही तव्हां ॿुधायां त रियाज़ खां सवाइ आवाज़ु कोन थो ठहे उन में ईअं सम्झो पुख़्तगी अचे थी जेको रियाज़ करे थो केर बि आर्टिस्ट आहे जंहिंजो हिन फील्ड में जेको बि कमु करे थो पहिरियां ॻाल्हि इहा आहे त रियाज़ तमामु सुठी ॻाल्हि आहे रियाज़ खां सवाइ इंसान जेको आहे न हुनजो आवाज़ु बिगड़ी थो वञे बिगड़ी थो वञे बिल्कुलु हर्षद महमूद साहिबु कीअं लॻो तव्हांखे असांजे हिन शो में अची लाफ्टर हाउस में तमामु भलो ईद जे हवाले सां कुझु पैगाम ॾियणु चाहियो ॾिसंदड़नि खे जेके ॾे थोरे परॾे में अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि भाऊ सभिनि खे बसि इहो ई चवंदुमि त प्यार सां रहो अॼुकल्ह जेको कोरोना जो सिस्टम हले थो इन खां थोरो बचो ऐं महिरबानी करे हेॾे होॾे वधीक न वञो प्यार सां बि हलो ऐं कोरोना खां बि बचो कोरोना सां बि बचो परे परे खां घर प्यार में कयो। वधीक घर में रहो ज़ाहिर आहे हीअ अहिड़ी बीमारी आहे हथु लॻाइण सां बि हा। थिए थी त इन करे हिन खां बचो ऐं जेतिरो थी सघे थो पाण खे बि बचाए पंहिंजे बच्चनि खे बि बचाए शो में अची इंजॉय कयो तव्हां ईद जी मां ॾाढो ख़ुशियुनि में। इंजॉय कयो मां शमन भाउ खे ॾाढो इंजॉय कयो ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं तमामु इंजॉय कयूं ख़ासि तौर ते साईं जो डांस जेको आहे ऐं अलीगुल हे त साईं अहिड़ो आहे मोबाइल जी रिंगटोन ते डांस करणु शुरू कयो। अलीगुल मला तमामु माशाल्लाह बहितरीनु आर्टिस्ट ज़बरदस्त। ऐं तव्हांखे मुबारकबाद माशाल्लाह। ताहिर राई साहिब खे मुबारकबाद बिल्कुलु, बिल्कुलु साईं। तमामु भलो प्रोग्राम ऐं इरफान समो साहिबु तव्हां पहिरियों दफ़ो आया हो असांजे शो में ॿियनि शोज़ में बि विया हो मुख़्तलिफ़ इंटरव्यू मां बि पहिरियों दफ़ो आहियां तव्हां बि पहिरियों दफ़ो मां आया हिते ई आहियो। पहिरियों दफ़ो आहियां हा जी जी तव्हां छा चवणु चाहींदा असुराब सभ खां पहिरियां त ही जेको मां पहिरियां बि ॻाल्हि कई ऑफ द कैमरा त मूं घटि सेटअप ॾिठो आहे हिन लेवल जो हिन माहौल जो मक़सदु असां ॻाल्हि जेका हक़ जी कजे त अॼु मां हिते वेठो आहियां मूंखे ईअं लॻे थो त मां कंहिं इंटरनेशनल चैनल ते वेठो आहियां ख़ासि तौर ते तव्हांजो सेट तव्हांजो सारो जेको एटमोस्फेयर ठाहियो आहे सो तव्हांजे डायरेक्टर खे सॼी तव्हांजे सथ खे चीफ डायरेक्टर साईं असांजो ताहिर राई ही साहिबु तकलीफ़ी वेठो माण्हू अथव। आहे ताहिर बेसिकली बज़ात ख़ुदि हिकिड़ी वॾी अकेडमी आहे जी, जी। ताहिर तमामु तकलीफ़ी माण्हू आहे डायरेक्टर हिन ज़हीर वक़्त मिर्ज़त ते साहिबु हाँ, असांजो ज़हीर ही मिर्ज़त हिकिड़ी साहिबु पूरी अंजुमन आहे पूरी टीम आहे हिकिड़ी मुमताज़ कंदर साहिबु आहे पोयां कैमरामैन जेके आहिनि असांजा लेकिन ॾिसो मास्टर माइंड जेको आहे, ताहिर भाई जो जेको ज़हन आहे अलाह हा। हुनखे ख़ुशि रखे हुनजो हिते वेहण ई हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे हीअ कुर्सी हटी वञे प्रोग्राम जी अधु लेवल किरंदी हिन माण्हू जी कुर्सी जे हिसाब सां बिल्कुलु पर भाऊ मां कंहिं सिंधी चैनल जो एतिरो वॾो सेटअप कोन न ॾिठो आहे जेको मां ॾिठो। अची ॾिठो वॾी आहे। महिरबानी माशाल्लाह साईं। माशाल्लाह ऐं शमन अली मीराली साहिबु तव्हां छा चवणु चाहींदो तव्हांजा लफ़्ज़ बि असांजे लाइ वॾी माना रखनि था मां इहो चवंदुसि अल्लाह साईं हर जहान खे पंहिंजी अमान में रखे ऐं वाक़ई अरशद साहिबु जेकी ॻाल्हि कई त हीउ हिकिड़ो अहिड़ो दौरु हली रहियो आहे हर माण्हू टेंशन में आहे परेशान आहे सो मुंहिंजी दिलि सां दुआ आहे अल्लाह करे हर इंसान ज़ात जिथे बि वसे रसे थी उहो पंहिंजी अल्लाह जी अमान में हुजे ऐं उहे आमीन। ख़ुशि हुजनि आमीन। इहा दिलि सां दुआ आहे ऐं यकीन कयो त वरी मुंहिंजी फील्ड अहिड़ी आहे छो त मां जेके बि ॾिसां पियो हर इंसानु परेशानियुनि जे इन में भर चढ़ियल हुयो त घर में रही करे असां बाक़ाइदे हिकिड़ो माहौल अहिड़ो ठाहियोसीं जंहिंमें
पंहिंजे रब खे ॿाॾाइणु निमाज़ रोज़ो जीअं रोज़ा हाणे त ख़तमु थियण वारा आहिनि ऐं ईद अचणु अची वई आहे सम्झ ईद वारो ई माहौल आहे ईद ॾींहुं ताईं हाणे ख़तमु थियण वारो आहे ऐं तमामु मुस्लमान भाइरनि खे इंसान ज़ात खे सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां दिलि जी गहराइनि सां ईद मुबारकूं ऐं अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो जिथे बि हुजो सदाई मुस्कुराईंदा रहो। ऐं न सिर्फ़ु अॼु ईद जे ॾींहुं असां सां गॾु आहे शमन मीराली साहिबु, पर स्क्रीन जे ज़रिए धरती टीवी ते जेको रहमत रमज़ान जेको तव्हां हमद पढ़ियो हुयो जी उहो त डेली असां ॾिसंदा हुआसीं, नाज़रीन ॾिसंदा ऐं वॾो मतिलबु ख़ुशी थींदी ॾिसी करे बि ॿुधी करे बरकत रमज़ान जेको तव्हां हमद पढ़ियो हुयो। अॻियों रमज़ान मुंहिंजे ख़्याल में 3 साल हुआ। 3 साल जेको आहे त मां पूरो हिकिड़ो महीनो होस्टिंग बि कई आहे, होस्टिंग बि धरती कई। बहरहाल इहो हिकिड़ो मुंहिंजो इफ्तार ट्रांसमिशन, हा इहो शौक़ु रहियो आहे त मां जेकी बि ऑफर थींदी आहे चवंदो आहियां इहो बि थोरो ॾाढो ज़बरदस्त ॾाढो ज़बरदस्त। आख़िर में सोराब तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि कयां इहो बरकत रमज़ान जेको तव्हां ॾिठो सॼो हमद इहो तयारु थियलु मुंहिंजो आहे ऐं जॾहिं अदा इहो कयो त आफ्ताब मुगैरी साहिबु वारा उन्हनि वक़्तनि में हुया ऐं मां सम्झां थो त सिंधी OST मतिलबु अहिड़ो जेको हमद तमामु वॾी म्यूज़िशियन सां तमामु वायलिनियूं टेनर वग़ैरह पूरो माहौल ॾिनो हुओसीं असां उन मां तमामु ज़बरदस्त उहो थियो हुयो, जज़ाकल्ला। ऐं हाणे नाज़रीन असांजे प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो, पर पुॼाणी असां कंदासीं इरफान समो साहिब जी धमाल सां। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में इरफान समो। हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन लाल मेरी हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन सिंधुड़िया जा सेवण जा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर वसे हर दिल दे अंदर अली दा पहला नंबर। हो लाल मेरी हो लाल मेरी मावनु पीरा बचड़े दे दें मावनु पीरा बचड़े दे दें मावनु पीरा बचड़े दे दें भेणानु दे दें वीर मिला झूले लाल ओ भेणानु दे दें भेणानु दे दें वीर मिला झूले लालन सिंधुड़िया जा सेवन जा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर वसे हर दिल दे अंदर अली दा पहला नंबर। हो लाल मेरी हो लाल मेरी दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर वसे हर दिल दे अंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर हुसैनी लाल कलंदर वसे हर दिल दे अंदर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर वसे हर दिल दे अंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर वसे हर दिल दे अंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर वसे हर दिल दे अंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर हुसैनी लाल कलंदर वसे हर दिल दे अंदर।